सिंध जो मशहूर शाइर ड्रामा आर्टिस्ट सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुमि त असांजे खैरपुर जो बेहतरीन अदाकार है मीर सोबदार सईद टालपुर। अॼु दोस्तों मुझे प्यारे राशिद अली लाशारी थोड़ो दावत ॾिनी, उन सां गुफ़्तगू थी ऐं मां अॼु अहिड़ी का ॻाल्हि करे न सघियुमि जंहिंमें तव्हां टहक जो या मुर्को मां जी ज़िंदगी गुज़री आहे त मां जॾहिं बि जंहिं बि महफ़िल में ईंदो आहियां मुर्क खणी ईंदो आहियां, प्यार खणी ईंदो आहियां, मोहबतूं खणी ईंदो आहियां। हाँ, मज़ाया शाइर जे बारे में असांजे लाशारी साहब पूछे थो त मज़ाया मां हिकिड़ी चौसिटो पढ़ां थो, उहो तव्हां इंशाल्लाह तव्हांखे थोरो मुर्क बि ॾींदो। दिलासो ॾिनाई त तोसां मिलां थी, दिलासो ॾिनाई त तोसां मिलां थी, अॼु न सुभाणे चङो पोइ ॾिसां थी, सॼी राति विहारे दिलासे जी धप ते सुबुह जो चयाईं त चाचा हलां थी। चैनल साईं राशिद अहमद लाशारी तमामु सुठो जेका आहे करे रहियो आहे ऐं मां सम्झां थो त दोस्तनि खे हिन जो हर प्रोग्राम वणंदो बि हूंदो। हीअं आहे या न आहे? सिंध जो बेहतरीन अदाकार ड्रामा आर्टिस्ट मीर सोबदार सईद सां गुफ्तगू करे रहिया हुआसीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं न्यू वीडियो ॾिसो। दोस्तों मेरे इस चैनल को सब्सक्राइब करें और न्यू वीडियो देखें। मेरी कोशिश है कि आपके लिए अच्छी से अच्छी वीडियो पेश कर सकूं।